بسم الله الرحمن الرحيم. الله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد. रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था जेॾी महिल को इंसान कूड़ थो ॻाल्हाए त ख़ुदावंद आलम जे तरफ़ां मलक जेको उन सां गॾु हर वक़्तु उनजी हिफ़ाज़त वग़ैरह आहे उहो हिकु मैल जे फ़ासिले ते उनखां दूर थी थो वञे कूड़ ॻाल्हाइण जे करे। अहिड़े नमूने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था निफ़ाक़ जा कई बाब आहिनि, दरवाज़ा आहिनि। निफ़ाक़ जे दरवाज़नि मां हिकु दरवाज़ो कूड़ बि आहे। मौला अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलाम फरमाइनि था शर्रुल क़ौल अल किज़्ब, बदतरीन कौल जेका ॻाल्हि जेका आहे सा कूड़ आहे। यानी इंसान जो कुझु ॻाल्हाए थो उन ॻाल्हाइण अगरि कूड़ थो ॻाल्हाए त इहो कूड़ वारो कौल जो बदतरीन कौल आहे। बाक़ी मौला अमीर वरी ॿिए वाज़े अंदाज़ में चइजे अलामतुल ईमान अन तुअस्सिर सिद्क़ हैसो यज़ुर्रुक अलल किज़्ब हैसो यनफ़उक। भला फरमाया त ईमान जूं निशानियूं आहिनि। उन्हनि निशान में हिकु निशान हीअ आहे कि इंसान सच खे तरजीह ॾिए कूड़ ते, अगरचे सच में नुक़सान ई छो न हुजेसि ऐं कूड़ में हुनजो फ़ाइदो ई छो न हुजे, पोइ बि सच ॻाल्हाए सच खे तरजीह ॾिए कूड़ जे मुक़ाबले में। असांजे माशरे में अॼुकल्ह इहा आहे घटि माण्हू आहिनि जेके इन्हनि कौल ते अमल कनि। जॾहिं हर को शख़्स कूड़ में नफ़ो ॾिसी कूड़ थो ॻाल्हाए, वापारी आहे त बि कूड़ थो ॻाल्हाए। ईअं जेको जंहिं पेशे सां मरबूत आहे तक़रीबन हर शख़्स कूड़ पियो थो ॻाल्हाए ऐं कूड़ में पंहिंजो नफ़ो थो ॾिसे। लेकिन मौला फरमाइनि था न, ईमान जी अलामत ऐं निशानी आहे कि अहिड़े मौक़े ते सच खे तरजीह ॾिए अगरचे सच में नुक़सान ई छो न हुजेसि। अक्सर बेशर मुंहिंजे माशरे जे माण्हुनि सां हाणे ॻाल्हि थींदी आहे कूड़ जे बारे में, चवंदा आहिनि साईं असांजो कारोबार आहे इन कूड़ ते, बग़ैर कूड़ जे कारोबार नथो हले। अने न मुंहिंजा अज़ीज़, जेतिरे कजे फ़ाइदो सच में आहे एतिरो फ़ाइदो कूड़ में कोन्हे। ख़ुदावंद आलम सच में ई फ़ाइदो रखी छॾियो आहे। इन करे मौला अमीर जे फ़रमान खे सच खे इख़्तियार कयो, ईमान जी निशानी इहा सौ सच खे अगरचे सच में अव्हांखे नुक़सानु छो न हुजे ज़ाहिरी लिहाज़ सां, कूड़ जे मुक़ाबले में ज़ाहिर में तव्हांखे फ़ाइदो ई छो नज़र न अचे। उनखां बाद मौला फरमाइनि था गरीब अली अलैहिस्सलाम खां रिवायत आहे मुंहिंजे जेको शख़्स मुंहिंजे फरमाइनि था सिद्क़ हिकु अमानत आहे ऐं कूड़ जेका सा ख़यानत आहे। सिद्क़ अमानत आहे, कूड़ जेका सा ख़यानत आहे। ज़ाहिर ख़यानत बि मुख़्तलिफ़ आहे। यानी हिकु दफ़ा ख़ुदाबंद आलम सां ख़यानत करणु, मोमिनीन सां ख़यानत करणु, हता के मासूम इमाम फरमाइनि था यानी पंहिंजे ॿार सां बि कूड़ो वाइदो न कयो। अहिड़ो वाइदो जेको तव्हां पूरो न करे सघो, सम्झे इहो बि यानी कूड़ में थो शुमार थिए। हता के मौला फरमाइनि था सम्झे जिद्दियत तरह सां कूड़ ॻाल्हाइणु या हज़ल माना भोग में बि कूड़ ॻाल्हाइणु नापसंदीदा शइ आहे। अक्सर बेशतर असां जे माशरे में भोग में कूड़ ॻाल्हाइणु तमामु ज़्यादा आहे। मासूम उनखां बि मना था कनि कि भोग में बि कूड़ न ॻाल्हायो। जिद्दियत में त मना आहे पर भोग में बि कूड़ ॻाल्हाइण जी मना आहे। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे फ़रमान आहे, पाण जेके नसीहतूं कयूं हिशाम बिन अब्दुल मलिक खे, उन मां हिकु नसीहत हीअ कि इन्नल आक़िल ला यकज़िबु व इन कान फ़ीहि मुंहिंजे हवा, अक़ुलमंद शख़्स कॾहिं बि कूड़ न आहे ॻाल्हाईंदो। अगरचे कूड़ ॻाल्हाइण में हुनजे लाइ फ़ाइदो ई छो न हुजे, लेकिन अक़ुलमंद आहे त कूड़ न ॻाल्हाईंदो। इमाम जा जुमिला आक़िल जे कूड़ न ॻाल्हाईंदो। न जेके कूड़ ॻाल्हाइनि था गोया कि मासूम जे नज़दीक उहो अक़ुलमंद न आहिनि। मुंहिंजे कूड़ उहो ज़ाहिर ते निगाह पिया था विझनि। मुंहिंजे